मोरो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल एक तारीख़ी वॾे में वॾो स्कूल आहे। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे अंदर पार्क जो लुक त तमामु घणो ख़ूबसूरत ऐं मनमोहींदड़ नज़र अचे थो, पर अफ़सोस जो बिल्डिंग जी हालत तमामु ज़बून ऐं खंडरात जो ॾेख ॾेई रही आहे। जॾहिं त मोरो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मोरो शहर जे अंदर पहिरियों क़ाइमु थियल सरकारी स्कूल आहे। हिन स्कूल जो बुनियाद 1964 ईस्वीअ में विधो वियो ऐं जेको 1968 ईस्वीअ में मुकमल तौर ते तइमीरात थियो ऐं स्कूल जो इफ़्तिताह आलिए जनाब मोहम्मद असलम बाजवा साहिब तमख़ाए पाकिस्तान CSP खां करायो वियो। मोरो बॉयज़ हाई स्कूल मां केतिराई शागिर्द तइलीम पिराए पाकिस्तान ऐं सिंध जे वॾियुनि सरकारी नौकरियुनि ते फ़ाइज़ थी मुल्क जी ख़िदमत करे नालो रोशन करे रहिया आहिनि। पर अफ़सोस मोरो शहर जे हिन तारीख़ी तइलीमी दर्सगाह खे ईअं नज़रअंदाज़ आख़िर छो कयो पियो वञे। हूअं त सिंध गवर्नमेंट तइलीम जा वॾा वॾा दावा करे थी, पर अलाए छो मोरो बॉयज़ हाई स्कूल सिंध गवर्नमेंट जी नज़र में अलाए छो नथो अचे। मोरो बॉयज़ हाई स्कूल जे प्रिंसिपल उस्तादनि ऐं शागिर्दनि मीडिया अॻियां हिन रीति पंहिंजा वीचार वंडींदे स्कूल जे नाक़िस ज़बून बिल्डिंग बाबति कुझु मुतालबा पिणु रखिया आहिनि। तमामु ख़स्ता नज़र हालत में अची रही आहे ऐं स्टूडेंट्स खे बि इन मां तमामु घणा जानी नुक़साननि जा ख़दशा आहिनि। इन हवाले सां साईं तव्हां छा चवंदो? वॾी महिरबानी तव्हांजी अदा। हीअ ॾिसो 1964 में बिल्डिंग ज़ेर तइमीर थी, मुसलसिल हालतुनि खे नज़र में रखंदे घर जी बि रिपेयर थिए थी, तंहिंखां पोइ ई उहो को कमु सही थिए थो। त हिन जी मुसलसिल बेध्यानी सबबु हुन जो मथियों पोर्शन जेको सेकेंड फ्लोर आहे उहो मुकमल तौर ते तबाह थी वियो। 2018 में असांजी बजट हिन स्कूल जी मरमत जे हिसाब सां बजट मंज़ूर थी आई, पर उहा सही तौर ते इस्तेमालु न थी। सर्प को प्रोग्राम हुयो जेको सर्प 2 में असां अचूं था। सर्प 1 जो कमु बि पूरो थियो आहे, पर हैरानगी असांखे तॾहिं थी पई थिए त सर्प 3 जो कमु बि पूरो थी वियो आहे। सर्प 2 जो ई कमु अलाए कहिड़े हवाले सां चवनि था नेब में केस आहे या किथे बि आहिनि। बहरहाल जिथे बि जेका बि का उन्हनि जी घटि वधाए आहे त उहे ऑफिसर साहिबान या साहिब हैसियत उहो उनखे ॾिसी करे हिन स्कूल खे ते ध्यानु ॾियनि। हीउ स्कूल मोरे शहर जो ऐं पसगिरदाए जो वाहिद उहो स्कूल हो जंहिंमें समेत शागिर्द मुंहिंजे ख़्याल में 1990 में बि 2000 जे लॻभॻि ॿार हिन स्कूल में पढ़ंदा हुआ ऐं हिन स्कूल मां पढ़ियल ॿार सॼी दुनिया में फैलियल आहिनि, आला उहिदनि ते वेठा आहिनि थिया। उहे बि वक़्त ब वक़्तु उहे बि दोस्त आया आहिनि, उन्हनि बि कोशिशूं कयूं आहिनि, पर अञा ताईं असांखे का रिज़ल्ट फ्रूटफुल रिज़ल्ट न मिली सघिया आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां जेतिरो टाइम पुछो आहे तव्हां, त टाइम त काफ़ी 5-8 सालनि खां मथे टाइम थी वियो आहे त हिन स्कूल जी साॻी पोज़ीशन आहे। हिन स्कूल जे जेको छित जो कमु आहे उहो प्रोजेक्ट जेको हुयो, हीअ असांजो प्रोजेक्ट हिकिड़ो एजुकेशन एंड वर्क्स डिपार्टमेंट जे हथ में कोन्हे को। हीअ असांजो जेको आहे प्रोजेक्ट हुयो सर्फ वारनि जे हवाले। हाणे सर्फ वारनि जे प्रोजेक्ट हुजण जे करे एजुकेशन ऐं वर्क्स डिपार्टमेंट जेको आहे उहो हिन मुदाख़लत कोन थो करे। असां काफ़ी दफ़ा जेको आहे कुझु आला इख़्तियारनि सां मुलाक़ात बि थी आहे ऐं उन्हनि खे असां रिक्वेस्ट कई आहे, पर हुननि जो चवणु इहो आहे जेसि ताईं सर्फ जो प्रोजेक्ट मुकमिल नथो थिए एसि ताईं असांजे तरफ़ां का बि अहिड़ी जेको आहे नई स्कीम हिन में शामिलु न कई वेंदी। ऐं उहे सर्फ वारनि जो कमु हिकिड़ो सुस्त रफ़्तारीअ जे करे कुझु 2 सालनि खां पोइ छित जो कुझु अधु कमु करे विया, बाक़ी अधु कमु मुकमिल रहियो पियो आहे, जंहिंमें असांजे स्कूल जो जेको आहे छित जो कमु रहियल आहे। हीअ असांजा रस्ता जेके आहिनि इहे सभु रहिया पिया आहिनि। उन खां पोइ ॿियो बिल्डिंग जो कलर या लुक जेको हिकिड़ो स्कूल वारो हुजणु खपे उहो स्कूल जो लुक नज़र कोन थो अचे असांखे। अल्हम्दुलिल्लाह असां वटि एडमिशन त काफ़ी अची वई आहे ऐं असां वटि एनरोलमेंट बि काफ़ी अची वई आहे, जंहिंजे करे हाणे असां वटि हिकिड़ो उस्तादनि जी बि खोट आहे ऐं इनशाअल्लाह उहा जेका नई सिलेक्शन थिए थी भर्ती पई उन में उहा खोट बि पूरी थी वेंदी।
पर असांखे जेकॾहिं जेसि ताईं बिल्डिंग जो मसइलो हल नथो कयो वञे या आला इख़्तियारनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ऐं जेको हीउ सर्फ वारो प्रोजेक्ट आहे या त इहो मुकमिल करायो वञे या इन खे जेको आहे कन्वर्ट कराए कंहिं सवले तरीक़े सां असांजे स्कूल जी जेको आहे मरमत कई वञे त जीअं असांजे ॿारनि खे जेको आहे का सहूलियत मिली सघे। बिल्कुलु इहा कमु न थियण जी त सम्झ असांखे बि नथी अचे, छो त असां लिखियो बि ॾाढो आहे, असांजे स्कूल जे इंतिज़ामिया आला ऑफिसरनि खे लिखियो आहे, मगर हीउ ॿुधायो पियो वञे त हीउ कमु जेको आहे सर्फ जे तरफ़ खां आहे, सर्फ 2। हाणे सर्फ 1 में ॿुधाईंदो हलां त अंदरियों शहर वारो जेको हाई स्कूल आहे उहो हुयो, उन खां अलावा ॿिया स्कूल हुया, उहे मुकमिल थी विया आहिनि ऐं असांजो स्कूल ऐं असांजे स्कूल समेत ॿिया स्कूल सर्फ 2 में था अचनि। हाणे सर्फ 3, 4, 5 उहे बि कंप्लीट आहिनि, 2 छाजे करे रुकियो आहे? असां मीडिया ते तव्हांजे तवस सां बार बार इहे दावूं कयूं आहिनि त महिरबानी करे हीउ 1300-1400 ॿार हिते पढ़नि था ऐं तारीख़ी स्कूल आहे गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल मोरो। हिन स्कूल मां तमामु वॾा नाला पढ़ी विया आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उहे ख़ुदि खोड़ असां जॾहिं तव्हां मीडिया ते नशर कयो था त असां सां राब्ते में अचनि था त तव्हां कंहिं वटि कमु रुकियल आहे। हिकिड़ो हींअर बि चीफ सेक्रेटरी आहे, एक्स रहियो आहे, हाणे बि हिकिड़े वफ़ाक़ी सेक्रेटरी आहे, ॿियो सूबाई सेक्रेटरी आहे, हिन स्कूल मां पढ़ी आहिनि। उन्हनि दोस्तनि राब्तो कयो त असां चीफ सेक्रेटरी खे बि चयो आहे, मगर उनजे बावजूदि बि हिते रोज़ु पुछनि था त कमु शुरू थियो या न थियो ऐं हिते का पोजीशन कान्हे का। ठेकेदार पेटी ठेकेदार सखर जो आहे, पनियाकिल जो आहे, मेन ठेकेदार शेख साहब ॿुधाईंदा, उहो कॾहिं बि विज़िट ते हिते कोन आयो। ऐं पेटी ठेकेदार चए थो त हीअ पैसा तव्हांजा रुकियल आहिनि एजुकेशन खाते में, उहे जेकॾहिं असांखे रिलीज़ थींदा, जेको असां पहिरियां कमु करायो आहे उन जा पैसा मिलंदा त पोइ ॿियो अॻिते कमु कराईंदासीं, न त न कराईंदासीं। असां हिते जे लोकल हुन आला क़यादत खे ऑफिसरनि खे गुज़ारिश कई आहे, वरी बि हिन तवस असां कयूं था त महिरबानी करे हिन तारीख़ी स्कूल तरफ़ तवजह ॾियनि। हिन स्कूल में दरियूं जेको बिजली जो कमु थियणो हुयो, फर्श, टाइल, मार्बल इहे सभु लॻणा हुया 2 करोड़ 69 लख में ऐं हालांकि ऑफिसरनि चयो पिए त जे ज़रूरत पई त उनखे रिवाइज़ बि कंदा। रिवाइज़ माना जे 50% बि कनि त बि 1.5 करोड़ ॿियो थी थो वञे। त एतिरनि पैसनि हुजण जे बावजूदि बि ऐं अख़बार में बि आयो हुई जंहिंजो 50% कमु थियो बि आहे ऐं अध में कमु छॾे ॿिनि 2.5 सालनि खां ठेकेदार गुम आहे ऐं जंहिंजो का ख़बर कान थी पए। पेटी ठेकेदार सां राब्तो कयूं था, उहो चए थो त असांखे जे पैसा मिलंदा त कमु शुरू कंदासीं। असां वस वारनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हिन स्कूल जे लाइ जेके पैसा जो किथे रुकियल बि आहिनि त उहे जारी कया वञनि त जीअं हिन बिल्डिंग जो मरमती कमु रहियल मुकमल थी सघे। ही स्कूल त काफ़ी अरसे खां ज़बून हाल आहे, तक़रीबन 15 साल खनि थिया आहिनि ज़बून हाल थी वियो आहे स्कूल। ठीको गुज़र तक़रीबन 4 साल पहिरियां खनि सर्फ फेज़ 2 में ठीको आयो, तक़रीबन 5 करोड़ जो ॿुधाइनि 5 खां 6 करोड़ जे विच में ठीको हुयो। जेको ठेकेदार आयो कमु शुरू कयो हुन मथी छित जो कमु करे मुकमल कयो त उहो वरी विया न त वरी स्कूल में ॾिसण में कोन आया आहिनि। इन करे स्कूल तमामु घणो सफ़र करे थो, तमामु घणी परेशानी आहे। ॿारनि जी तइदाद हींअर अलहमदुलिल्लाह 1300 प्लस आहे ऐं उहो जेको आहे सो कमरा न हुजण जे करे अञा वधीक दाख़िला नथा करे सघूं। असां इन सिलसिले में मुख़्तलिफ़ फोरमनि ते मुख़्तलिफ़ इदारनि में मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे हिते चयो आहे, उन जूं वीडियोज़ तस्वीरूं वग़ैरह उन्हनि ॾांहुं मोकिलियूं आहिनि, पर को बि तदारक उनजो कोन थो थिए पियो। अस्सलाम वालेकुम, मां त जीअं हिन गवर्नमेंट हाई स्कूल मोरो जो शागिर्द मैट्रिक सी जो पढ़ंदड़ आहियां। मूंखे हिते 4 साल पढ़ंदड़ थिया आहिनि। हिन स्कूल में जीअं असां आया आहियूं न त हिन तमीरी कमु थियो आहे, सदाई हिन जा दरवाज़ा शइ भॼी पिया, न वरी का पाणी जी सहूलियत आहे, न वरी कंहिं फर्नीचर जी। असां बराए महिरबानी मोज़िज़ माण्हू CM साईं मुराद अली शाह ऐं ॿियनि एसिस्टेंट कमिश्नर हसन ज़फ़र खे रिक्वेस्ट कयूं था त असांजे स्कूल जो तमीरी कमु करायो वञे, छाकाणि त हीअ हिन मोरे जो तमामु पुराणो स्कूल आहे। हिन में तव्हां ॾिसो पिया जेतिरा ॿार हिते आहिनि, इन खां 13-14 ॿार क्लासनि में वेठा आहिनि। हू गर्मी में वेठा आहिनि, न पखनि जी ज़रूरत आहे, न लाइट जी, न पाणी जी, न फर्नीचर जी। बराए महिरबानी असांजी रिक्वेस्ट आहे त असांजे स्कूल में फर्नीचर ऐं तमीरी कमु करायो वञे। मां 9 B में पढ़ंदड़ शागिर्द आहियां। जीअं त हिते हिन स्कूल में न फर्नीचर आहे, न वरी अधु कमु थियल आहे। त पहिरियां 2-3 ॾींहं कमु थियो, 3-4 ॾींहं, उन खां पोइ वरी कमु बीह वियो। बिल्डिंग घणी पुराणी आहे, घणे क़दीमी वक़्त जी आहे। महिरबानी करे हिनखे मुकमिल करायो वञे, ठारायो वञे, जीअं ॿार सही तरीक़े सां इल्मु हासिलु करे सघनि। स्कूल जी ज़बून हालत जे करे केतिरा ई दफ़ा छित मां चापुड़ किरण सबबि स्कूल जा शागिर्द पिणु ज़ख़्मी बि थिया आहिनि, पर अफ़सोस सिंध एजुकेशन डिपार्टमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया हिन स्कूल ॾांहुं ऐं स्कूल में शागिर्दनि सां थींदड़ वाक़िअनि खे कॾहिं बि संजीदा न वरितो। जॾहिं त स्कूल इंतिज़ामिया पारां केतिरा ई दफ़ा एजुकेशन डिपार्टमेंट ऐं बिल्डिंग अथॉरिटीअ खे बि लिखियो वियो आहे, पर उन जो को बि
रद्द अमल इंतज़ामिया ऐं सिंध सरकार न वरितो, जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग जी आयल बजट 2,79 लख रुपया सरफ 2 जे तरफ़ां हिक पैडी ठेकेदार खे ठीके जी रक़म तौरु पिणु अदा कई वई आहे, पर ठेकेदार कामोरनि जी शफ़क़त जे करे समूरा पैसा फबाए बिल्डिंग जो कमु रोलड़े में करे पाण गायब थी चुको आहे। जॾहिं त बिल्डिंग जी ज़बून हालत जे करे स्कूल में वधीक शागिर्दनि खे एडमिशन बि नथी मिली सघे। हिन वक़्तु स्कूल में स्कूली शागिर्दनि जो तइदादु 1400 जे लॻभॻि पिणु आहे, पर बिल्डिंग जी ज़बून हालत जे सबबि शागिर्दनि खे बिल्डिंग जे अंदरि पढ़ाए नथो सघिजे, छाकाणि त स्कूल जे शागिर्दनि में हर वक़्तु बिल्डिंग जे किरण जो ख़ौफ़ दिलि में रहे थो। मोरो बॉयज़ हाई स्कूल जे बिल्डिंग जी ज़बून हालत केतिरा ई सवाल बि छॾिया आहिनि, पर मोरो बॉयज़ स्कूल जी ज़बून हालत जो ज़िम्मेवार आख़िर केरु? सिंध गवर्नमेंट या वरी ज़िले इंतज़ामिया? मोरो बॉयज़ स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि मुतालबो कंदे सिंध सरकार खां घुर कई आहे त महिरबानी करे स्कूल जी कमज़ोर बिल्डिंग जो रुकियल कमु कराए शागिर्दनि खे तइलीमी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि।